बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा दोस्तों, असांजे हिन चैनल के ज़रूर सब्सक्राइब कयो जी असांजी हर नई इस्लामी वीडियो अपलोड थियण जो अवां खे फ्री में इतला पहुंची सके। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु। ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد، فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. أفتمارونه على ما يرى ولقد رآه نزلة أخرى عند سدرة المنتهى. صدق الله مولانا العلي العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. मुझा प्यारा दोस्तों भाईरो, जुम्मे शरीफ जो मुबारक दिहाड़ो आ, सरवर आलम ताजदार कायनात फख्र मौजूदात सोने महबूब मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आली शाना, अक्सिरू अलैहि सलात मिन यौमिल जुमआ। जुम्मे जो ॾींहुं अचे त तव्हां मुंहिंजे मथां घणी सलात पढ़ंदा कयो। हूअं त हर ॾींहं में सलात पढ़जे, हर रात में सलात पढ़जे, हर सुबुह सलात पढ़जे, हर शाम सलात पढ़जे। सलात दिलनि जो नूर आ, अखियुनि जी थधाण आ। दुरूद दर्द लाहे छॾींदो आ, गम मेटे छॾींदो आ। दुरूद दिल जी तार गुंबद ख़दरा सां जोड़े छॾींदो। उम्मती खे पंहिंजे नबी सां कुर्बत ऐं वेझराइप ॾियण वारी शइ दुरूद अथव। अगर चाहियो था त अल्लाह राज़ी थिए त दुरूद पढ़ो। अगर चाहियो था त मदीने वारो साईं राज़ी थिए त दुरूद पढ़ो। अगर चाहियो था त तव्हांजे रिज़्क में, इज्जत में, माल में, दीन में बरकतूं पवन त दिलबर नबी ते सलात घणी पढ़ो। दुरूद दर्दन जी दवा आ, मर्ज़न जी शफा आ। दुरूद अल्लाह जी रज़ा आ। दुरूद मालिक करीम जे रहमत, बरकत, अता ऐं सखा जो हक़दार तव्हांखे बणाइण वारो। हज़ार वज़ीफ़ा आहिनि, हज़ार विर्द आहिनि, पर दुरूद जहिड़ो ॿियो को विर्द वज़ीफ़ो आहे। हमेशा दुरूद पढ़णो आहे, हर वक्त दुरूद पढ़णु खपे। जेतिरो वक्त मिले दुरूद पढ़ो। पर जुम्मे शरीफ जो ॾिहाड़ो साईं जन ताकीद फरमायो आहे त जुम्मे जे ॾींहुं मूं ते घणी सलात। छो
फ़इन्नहु यौमुन मशहूदुन तशहदुहुल मलाइका। जुम्मे जो दिहाड़ो मशहूद दिहाड़ो आ, इन दिहाड़े में फरिश्ता धरती ते पखड़जी वींदा आहिनि ऐं जेकी बि दुरूद पढ़ण वारा आहिनि उन्हनि जा दुरूद खणी ऐं दिलबर मुहम्मद जे हुजूर में तोहफ़े जे तौर ते पेश कंदा आहिनि। हबीब घुमंदे हलंदे खानगढ़ शरीफ जे पासे में वियासीं, दरगाह करमाबाद में पहुतासीं, तुंहिंजे आशिकनि जो इज्तिमा लॻो पियो। हड़नी गरजी तो ते सलात पे पढ़ी, उहे फरिश्ता हिक तोहफ़े जी सूरत में इहो दुरूद खणी हबीबन जी बारगाह में पहुचाइनि था। जेॾी महिल सुहिणा हबीब इहो तोहफ़ो पहुचे थो त पाण क़बूल फरमाइनि था। ऐं साईं फरमाइनि था त मूं वटि हिकिड़ो नूर जो दफ़्तर आहे। छा आहे? ॻाल्हायो। नूर जो दफ़्तर आ। मुंहिंजा जेके बि उम्मती मूं ते सलात दुरूद पढ़नि था, मां उन दफ़्तर में उन्हनि जो नालो लिखी छॾियां थो। जब हमारे ये दुरूद मेरे आका की बारगाह में पहुंचते हैं तो आका फरमाते हैं मेरे पास एक नूर का दफ्तर है, जिस दफ्तर के अंदर मैं उन लोगों के नाम लिख देता हूं जो मुझ पर दुरूद पढ़ने वाले। क्या ये कोई मामूली बात है कि आपका नाम हुजूर की दरबार में पेश हो और हुजूर अपने दफ्तर में तुम्हारा नाम लिख दे? छा था चओ करमाबाद अचण वारो, छा पंहिंजो नालो सोने नबी जे दफ्तर में लिखाईंदो? लिखाईंदो नालो त पोचो गरजी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मुझा सोना हबीब फरमाइन था त जुम्मे जो मशहूद दिहाड़ो आ, फरिश्ता गली गली नगर नगर शहर शहर हाजिर थींदा आहिनि, तव्हांजा दुरूद तोहफ़े जे सूरत में खणी मूं वटि ईंदा आहिनि। पर ॿी रिवायत में आ त जेकॾहिं को सिक मां मुहब्बत मां सलात पढ़े थो, उन जे चपन मां आवाज निकरन था। ये आवाज गुंबद खदरा में मदीने वारो साईं पाण ॿुधे थो। फरिश्ता बि पहुचाइनि था, जीअं उहे बि गवाह रहनि, शाहिद रहनि तव्हांजे इन नेक अमल जा। मलाइक शाहिद बणजनि, पर ॿुधण जे लाइ मुंहिंजो सुहिणो हबीब पाण दुरूद ॿुधे बि थो। साहबन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, हींअर त असांजा दुरूद ॿुधो पिया, पर जॾहिं तव्हां दुनिया तां परदो करे वेंदो, जॾहिं तव्हां मज़ारे अनवर में जलवगर थींदो, हबीब पोइ असांजा दुरूद ॿुधंदो या न? पोइ असांजूं सलातूं तव्हां ताईं पहुचंदियूं या न? साईं फरमाइनि था हा हा, जीअं हींअर ॿुधां थो वफ़ात खां पोइ बि ईअं तव्हांजा दुरूद ॿुधंदुसि। सुभान अल्लाह। फ़इन्न नबी अल्लाह हय्युन युरज़क़, बेशक अल्लाह जो नबी पंहिंजे मज़ार में भी ज़िंदा हूंदो आहे, उन खे रब वटां रिज़्क़ रोज़ी बि ॾिनी वेंदी आहे।
फइन्नल्लाह हर्रम अलल अर्द अन तकुल अजसादल अंबिया। धरती जे मथां रब हराम करे छॾियो आहे ज़मीन नबियन जे जिस्मन खे न खाईंदी आहे, मिट्टी उन्हनि जे बदननि खे नुक़सान न पहुचाईंदी आहे। अल्लाह जा नबी जीअं ज़ाहिरी ज़मीन ते ज़ाहिर ज़हूर ज़िंदह हूंदा आहिनि, तीअं पंहिंजे मज़ार में पंहिंजे क़ब्र में भी हयात ज़िंदह मौजूद हूंदा आहिनि। हबीब फरमाइनि था तव्हांजा दुरूद हींअर बि ॿुधां थो, मज़ार में पहुचण खां पोइ बि तव्हांजा दुरूद ईअं ई ॿुधंदुसि। ए उम्मतियो जॾहिं जुमे जो ॾिहाड़ो थिए त इन ॾिहाड़े ते मूं ते घणी सलात घणो दुरूद पढ़ंदा कजो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह। चो चो सल्लल्लाहु अलैहि या सोने हबीब जी हदीस आ। साईं फरमाइनि था जेको मोमिन बानो जुम्मे जे ॾियारे ते 1000 भेरा मूं ते दुरूद पढ़े। घणा भेरा? 1000 भेरा मूं ते दुरूद पढ़े। क़यामत जे ॾियारे में एतिरो मूंखे वेझो हूंदो जो उन जो कुल्लो मुंहिंजे कुल्ले सां घसंदड़ हूंदो, एतिरो मूंखे करीब हूंदो। सुभान अल्लाह। भाइरो छा चाहियो था तव्हांखे मदीने वारे जो कुर्ब नसीब थिए? कहिड़ा कहिड़ा चाहियो था? खपे कंहिंखे दौलत खपे, कंहिंखे पैसो खपे, कंहिंखे कुर्सी खपे, पर हिन आशिकन खे मोहम्मद मिठो खपे, मदीने वारे जो प्यार खपे, हुजूर जो कुर्ब खपे, लजपाल नबी जी वेझड़ाई खपे। खपे या न खपे? जंहिंखे खपे सो दिल सां पढ़े, पंहिंजी दिल वारी तार ज़ुबान सां जोड़े पहुचो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुंहिंजा दोस्तो अॼु बि सोना हबीब असांजे सलातुनि खे पंहिंजे पाक कननि सां ॿुधी रहिया। जे तुंहिंजो आवाज़ तुंहिंजे महबूब जे कननि ताईं पहुचे ऐं तूं अञा बि चुप कयूं वेठो हुजी त तुंहिंजी कहिड़ी मोहबत थिए? अगर जे मदीने वारे सां सच्ची मोहब्बत थई त दिल खोले पढ़ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या दोस्तों इमाम नबहानी तो लिखे त हिकिड़ो माण्हू काबे जो तवाफ पियो करे। सुभान अल्लाह। अल्लाह जे घर जो बैतुल्लाह जो तवाफ पियो करे, तवाफ करे पियो पर कदम कदम ते सोने नबी ते सलात पढ़े पियो। सॼो ॾींहुं तवाफ कई पर सॼो ॾींहुं दुरूद ज़बान तां खुटुसि न। कदम कदम ते विख विख ते सलात पढ़ंदो रहियो। वलीअ सॻोरे चयो त मूं आख़िर चयो मां दुआउनि जी क़बूलियत जो हंधु आहे,
जेका हिते दुआ घुरबी आ सा अगामी पवंदी आ तू पीप का दुआ घुर तुंहिंजूं ज़रूरतूं आज तूं हूंदियूं ॿियो को सुवाल ई नथो करी रुगे दुरूद तो पढ़ी पियो जीअं दाबी का दुआ मूंखे हाणे ॾाई नथी अचे बस मुंहिंजे लाइ दुरूद काफ़ी आ छो त दुरूद जा फ़ाइदा मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठा आहिनि छा ॾिठो थी भला मूंखे ॿुधाईंदे जी हा ॿुध त ॿुधायां असांजो काफ़िलो हज ते निकितो ॻोठ जा इलाइक़े जा माण्हू गॾिजी काफ़िले जी सूरत में यमन जे मुल्क मज़ा मंज़िलूं कंदा मदीने पाक ॾे अचूं पिया रस्ते में मुंहिंजो पीउ बि मूंसां गॾु हुयो मुंहिंजो अबो बीमार थी पियो कुराड़ो वॾी उमिरि वारो रस्ते में सफ़र कंदे बीमार थी पियो अहिड़ी बीमारी थी जो हलण घुमण बंद थी वियुसि काफ़िले वारा तरसी पिया ठीकु थिए त गॾिजी हलूं हिकिड़ो ॾींहुं ॿ ॾींहं तरसिया पर पीउ जी तबियत ॾींहों ॾींहुं ख़राब थींदी वई ॾींहों ॾींहुं उन जो कमज़ोरी वधंदी वई ठीकु न थियो काफ़िले वारनि जो भई हाणे हज जा ॾियारा वेझो आहिनि असां तुंहिंजे पीउ जे लाइ वेही त कोन रहंदासीं या त असां सभिनी सॼे काफ़िले जो हज निकिरी वेंदो हलियो पो सॼे काफ़िले वारा मूंखे मुंहिंजे पीउ खे उते ऋण में अकेलो छॾियूं हलिया विया पीउ बीमार मां मुसाफ़िर काफ़िलो हलियो वियो अकेलड़ा उन्हें झंग में उन्हें बर में अकेला रहिजी वियासीं परेशानी जो आलम न दवा न डॉक्टर न तबीब न साथी न ऋण ॿुधण वारो न दाह ॿुधण वारो उन्हें ऋण में हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो ॿियो ॾींहुं गुज़रियो पीउ जी तबियत ॾींहों ॾींहुं बिगड़ंदी वई आख़िर 3 ॾींहं ते अबो वफ़ात करे परदेस में पीउ गुज़ारे वियो हाणे त वधीक ॾुख थी पियो हिकु अबे जी जुदाई जो सदमो वरी हिन खे पूरियां कीअं कब्र कीअं कोटियां कफन किथां आणियां गुस्ल कीअं ॾियां इन परेशानी में पंहिंजो कपिड़ो पीउ जे लाश जे मथां विधुमि पीउ जो लाश रखियो आहे परेशानी में वेठो आहियां पुट परदेस परदेस में अकेलाई में वरी जे अबे जी या ॾुख सदमो अची वञे ची हाणे इते रोआ वेठो दिलि चाहियो अबे जो चेहरो ॾिसां कपिड़ो जो हटायां त पीउ जो चेहरो सूअर जो चेहरो इंसान मंझां उनजी सूरत खिंज़ीर जी बणिजी वई हाणे त वधीक ॾुख दिल खे सदमो रसियो हाणे छा कयां काॾे वञां कंहिंखे दाह ॾियां इन परेशानी जे आलम में इन गम जे आलम में ॿी का ॿाहिरि वसीलो नज़र न आयो मुंहुं कयुमि मदीने पाक ॾे जेको गरीबन जो गमख्वार आ जेको मिस्कीनन जो मददगार आ जेको हीनन जो हमराह आ जेको उम्मत जे लाए बिल मोमिनीन रऊफुर रहीम मोमिनन जे मथां वॾी शफ़क़त वारो वॾी बाझ वारो नबी आ उम्मतीअ के कंडो पेरने में लगे मुझे साईं के थी खबर पवे है उम्मतीअ के कंडो पेरने में लगे मुझे साईं के थी खबर पवे सदु करे सजणो जियो जियो चवे वेचारन जो चारो जेको सारे जग जो सहारो वो घोट मदीने वारो वो पर
जेको सारे जगह जो सहारो वो साईं मदीने वारो। जॾहिं दुख अॻियनि ते ईंदा मदनीअ जो वसीलो वठंदा बेड़ा ॿुॾल तनी जा बि तरंदा क़ुर्आन में अहिड़ो इशारो जेको सारे जगह जो सहारो साईं मदीने वारो जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह। जो परदेस में भी का बाहर नाहे वसीलो नाहे वठी सगड़ा कयम मदीने वाले तड़पे जो हम यहाँ तो मदीने खबर गई तड़पे जो हम यहाँ तो मदीने खबर गई भर दो मेरा भी जान बड़ी तो घुट पिला दे साकिया अखियां दे जाम चो बैठे तृष्णा काम बड़ी देर हो गई दर पे खड़ा गुलाम बड़ी। मुजादा कदे वडेरे जे यूर न हुंदे कदे अब्बे जे ग्यार न हुंदे कदे अम्मड़ जे ग्यार न हुंदे कदे भाइरन जे ग्यार न हुंदे पर कदे त मदीने वाले जे ग्यार रोई कदे त सुने लजपाल नबी के बिस्क मासा सो करे महबूब कयो वार ॾाढो दुखन सतायो महबूब कयो वार ॾाढो दुखन सतायो धारिया थिया दुश्मन पंहिंजन बि ज़ायो तुझी तांग में तड़पा थो करे मिठड़ा मेरे नजर तो कदे सखी के खाली न वरायो मुझा दोस्तों जे तो मुसलड़ा वठी कया हबीबन करीमन के ये सदी दे घोड़ा गाड़ी दे उते ही ऋण में रेगिस्तान में निंड अची वई अख लगी वई अञा अख लगी आत हसनैन जे नाने जो दीदार नसीब अञा अख लगी आ फातिमा ज़हरा जे बाबा साईं जो दीदार नसीब रब करे शरिया रण असांखे बनाए रब करे शर असांजी बि यादां वरनाए जी वञे अल्लाह करे शर असां सभिनी खे बि मदीने वारे जो दीदार थी वञे जदों सोना हबीब जलवा कर जाइन हबीबन जे पाक चेहरे के ॾिसी मुंहिंजा दुख लही विया साईं फरमाइंदा छो हेॾा सॾड़ा कया छो एतिरो परेशान या रसूल अल्लाह
पीउ बीमार गुज़ारे वियो, काफ़िलो हज ते निकिरी वियो, ऋण में रहिजी वियुसि, इन परदेस में अबो विछड़ी वियो, वफ़ात करे वियो। वरी उन जी सूरत नापाक जानवर वारी बणजी वई, दुखन में दुख अची विया। हबीब बी का बाहर नज़र न आई, तॾहिं तव्हांखे सॾड़ो कयुमि। साईं फरमाइनि था हाणे गम न कर, तुंहिंजा दुख लाहिण जे लाइ असीं पहुची विया। हबीबन मुंहिंजे पीउ जे लाश ताईं कपिड़ो हटाए पंहिंजो हथ मुबारक फेरियो आ त सूरत इंसान वारी थी पई ऐं सूरत चेहरो चिमकण लॻो, बदन मां ख़ुशबू अचण लॻी। जेके लजपाल नबी जो हथ लगी वजे त छा तो साईं फरमाइनि था हाणे कम न करे, हिन जे गुस्ल कफन दफन जो इंतजाम असीं था कयूं। महबूब करम त कयो पर ॿुधायो त हिन ते कीअं करम नवाज़ी थी। साईं फरमाइनि था त ही गुनहगार हुयो, बदकार हुयो, पर हिन जी हिकिड़ी खूबी हुई जेका मूंखे वणंदी, जो रोज़ानो मूं ते 200 भेरा दुरूद पढ़ंदो हुयो। बराबर गुनहगार हुयो, पर हिन जो दुरूद मूं ताईं पहुचंदो हुयो। हिन जे दुरूद पढ़ण जे सदके असां हिन सां महिरबानी करण आया। हबीब भला हिन जी जो ही सूरत मटजी नापाक जानवर वारी थी वई, हिन जो ॾोहो कहिड़ो हुयो जंहिंजे करे हिन जी हीअ सूरत मटी आ। साईं फरमाइनि था ही ॿिया त गुनाह घणा हुयसि, पर ही व्याज खाईंदो हो, व्याज ही व्याजी हुयो, ही शराब पीअंदो, शराब पीअण जे करे, व्याज खाइण जे करे हिन जी सूरत खंज़ीर जी बणजी वई, शिकिल नापाक जानवर जी बणजी वई। पर हिन जी इहा खूबी हुई जो रोज़ानो मूं ते दुरूद पढ़ंदो, उन दुरूद जे सदके हिन सां जो महिरबानी करण आया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हबीबन हथ मुबारक फेरियो आ, सूरत रोशन बणजी वई आ, अख खुली वियसि, सुजाग थियो त उहो ऋण रेगिस्तान को मुश्क जी खुशबू हुई पई हर पासे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो जेमल पीउ जे चेहरे तां वञी कपिड़ो लाथई त चेहरो चोटी जे चंद्र वांगुरु चिमके पियो। जीअं ॾींहुं थियो, सिजु बुरो त हेॾो माण्हू आया, गुस्ल जो सामान, पाणी, कफन बि हथनि में ऐं कब्र खोटण जा औज़ार बि हथनि में। मयत किथे आहे? हिन जो कंहिंजे लाश जी था पुछो, चई त जेको परदेस में गुज़ारे वियो आहे उन जो लाश किथे आहे? कि तव्हां केरु आहियो, कंहिंजी चवण सां आया आहियो? चई असां हितों को हेतिरा मैल परे ॻोठ आहे, उन ॻोठ जा रहवासी आहियूं। राति जो असां सारे ॻोठ वारनि खे आवाज़ थियो, मदीने वारे जो दीदार थियो, आवाज़ थियो त वञो परदेस में मुसाफ़िर गुज़ारे वियो आहे, उन जो गुस्ल कफन दफन जो इंतजाम वञी कयो। मोहम्मद अमीर जो हुक्म मिलियो आहे, असां लाश जे लाइ वेचारण जो सामान, कफन दफन जो सामान सभु खणी आया आहियूं। पाण न आया आहियूं, असांखे मदीने वारे मीर पाण मोकिलियो। सुभान अल्लाह। हयात आहे हुजूर मुंहिंजो, सुणे सुञाणे गुलाम पंहिंजा, सदन में साणी थिए उन्हीअ सां, सदन में साणी थिए उन्हीअ सां,
पिरत मां कई जे पुकार आए। हलो मदीने, हलो मदीने, हलो मदीने, हलो मदीने, मदीनो अकड़ने जो ठारो आए। हलो मदीने, हलो मदीने, हलो मदीने। सुभान अल्लाह। मुझा दोस्तो गुस्ल थी वियो, जनाज़े नमाज पढ़जी वई, दफन जो इंतजाम भी थी वियो। हाणे उन्हनि भलो घोड़ो ॾिनो ऐं चयो हल त असां सां तोखे मके पाक पहुचायूं। काफ़िलो अञा रस्ते में हुयो, काफ़िलो मके पहुतो न हो, मां अॻु मके पाक पहुची वियुसि। हाणे विख विख ते सलात थो पढ़ा, जो सलात जा उहे नफ़ा मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठा आहिनि। तॾहिं तो चवां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या। बराबर तमाम मसरूफ आयो, कमन कारण वारा व्यापारी आयो, हारी आयो, जमींदार आयो, ऑफिसर आयो, बराबर मशगूलियूं आहिनि। पर मुंहिंजी हिकिड़ी तव्हां सभिनी खे गुज़ारिश, मुंहिंजो हर तव्हां सभिनी खे क़बूल कंदव। रोज़ानो थोरो टाइम कढी 313 भेरा सोने नबी ते रोज सलात पढ़ंदा कयो, रोज दुरूद पढ़ंदा कयो। पंहिंजे बिस्तरे जे सेरांदी खां तस्बीह टंगे छॾियो, मथां विसरी वञे ॻाल्हि, तस्बीह ॾिसंदो त यादि ईंदी। सुम्हण खां अॻु में 313 भेरा दुरूद पढ़ी पोइ सुम्हंदा कयो। मुंहिंजा दोस्तो हिकिड़ी राति अहिड़ी ईंदी, तव्हां सुम्हंदो त मदीने वारे जो दीदार थी वेंदो। जॾहिं मौत ईंदो, जॾहिं इज़राइल साह कढण जे लाइ ईंदो, ओॾी महिल मदीने वारो वीर तव्हांजे साम्हूं हूंदो। ओ दुरूद पढ़ण वारा अॼु ईमान सां लाॾाणे ॾियण जे लाइ मां मुहम्मद अची वियो आहियां। ओ मरण जे वेले मिठड़ो मुहम्मद मुंहिंजो मुंहुं थींदो मेहमान। मरण जे वेले मिठड़ो मुहम्मद अल्लाह मुंहिंजो सुहिणो थींदो मेहमान। कलमो पढ़ाए पार कंदो, अची मदनी थींदो मेहरबान। कलमो पढ़ाए पार कंदो। छा इहा मुंहिंजी सलाह तव्हांखे वणी? छा मुंहिंजो अर्ज़ तव्हांखे क़बूल पियो? कंहिंखे कंहिंखे क़बूल पियो? तव्हां मां हर फ़कीराणी, हर मुस्तफ़ा जो आशिक ऐं आशिकियाणी सभिनी वटि तस्बीह साण हुजे। जन आहे सो ॾेखारे मूंखे तस्बीह आहे तव्हां वटि? बस थोरड़नि वटि ईंदी
ईंदड़ जलसे ते आयुस मां चेक कंदुस त के वट तस्बीह आहे के वट न आहे ये तस्बीह पाण सा गड हुजे इहा ये विसरी गाल थी वने न तस्बीह ते नजर पवंदी त याद ईंदो त मां करमाबाद में को वायदो करे आयो आहियां मां के शे जो इकरार करे आयो आहियां ही तस्बीह हूंदी त तव्हां के याद ॾियारींदी इहो तव्हां जे दुखनि ग़मनि परेशानियुनि जे लाहिण जो इलाज सजण हूंदो आहे त सजण पंहिंजी सलाह ॾींदो आहे न खुदा जो कसम अबो बि तोखे अहिड़ी सलाह न ॾींदो अमड़ बि अहिड़ी सलाह न ॾींदी जहिड़ी फ़क़ीर तोखे सलाह थो ॾे ही ख़ैर ख़्वाही जी सलाह तुंहिंजे दुनिया जो बि फ़ाइदो तुंहिंजे आख़िरत जो बि चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बस चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अञा हिकड़ी ॿी सलाह बि ॾियणी आहे मञंदो जी ॿी सलाह इहा आहे त रोज़ानो 200 भेरा बदतस्बियूं कलमो शरीफ ला इलाहा इल्लल्लाह ला ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझा दोस्तों साईं फरमाइन था जद्दू ईमानकुम बिकौलि ला इलाहा इल्लल्लाह पंहिंजे ईमान खे ताज़ो कंदा कयो ईमान के ताज़ो इहो कलमो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ताजो ईमान ताज़ो साईं फरमाइन था जेको हिकड़ो भेरो ला इलाहा इल्लल्लाह तो चवे रब ने जा 4000 कबीरा गुनाह बख्शे माफ करे सुभान अल्लाह के मुझे सोहणे दस्तगीर जा मुरीद वेठा है पीरन जे पीर जा मुरीद बख्त वारो ही जो कादरी सिलसिले में आई केड़ो भी पीरा कैसा भी बेअता ही बख्त वारो आई जो तू अल्लाह वारन सा निस्बत रखण वारो ही मुझो मकसद यो ना है त को मुझा मुरीद थियो ना जेजो भी मुरीद आई रब तो के शाद आबाद रखे भाग वारायो उहे जंजी निस्बत भर चुंडी शरीफ साए हजरत किबला साईं अब्दुल खालिक मद्दजिल्लहुल आली मुझा दोस्त बहन मुझा साईं बहन जंजी निस्बत भर चुंडी शरीफ साए वक्त आता जो भाग आ केंजी निस्बत कंबर वारे साईं सा केंजी निस्बत रोजे धड़ी सा केंजी निस्बत दे सोहू शरीफ वारन सा जे पे अल्लाह वारे सा निस्बत थई त मुर्शिद जरूर सबक ॾिनो हूंदी इहो सबक एड़ो आ कादिरुन नक्शबंदियुन चिश्ती सोरवर्दी हड़नी सिलसिलन जो सबक ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा
ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साईं फरमाइनि था जेको इहो कलमो पढ़ंदो आ रब ने जे लाइ जन्नत जो दरवाज़ो खोले छॾींदो आ। पुट ॾिसो न हीअ मिसाल टेबल पई आ सुबुह खां वठी शाम ताईं तव्हां ॾिसंदो त हिते धूड़ ॼमी जी घर हूंदो आहे न उनखे रोज़ानो माई वीचारी बुहारो ॾींदी आहे किन किचरो जमा थी वेंदो आहे थींदो आहे या न कपड़ा पातल आहिनि हिकिड़ो ॾींहुं पायो ॿिए ॾींहं ते मेरा थी वेंदा इनखे बि धोइणो पवंदो आहे। पुट जीअं ही शयूं मेरियूं थी थियूं वञनि न आईनो आहे न उन आईने खे रखो थोरी देरि खां पोइ कलाक तो गुज़रंदो त उन ते तव्हांखे धूड़ नज़र ईंदी। 2 ॾींहं 4 ॾींहं गुज़री वञनि चङो भलो आईनो मुंहुं नज़र पियो अचे पर 2 ॾींहंनि खां पोइ उन ते लट अहिड़ो चढ़ी वेंदो जो कुझु बि नज़र आहे कन न। हाँ मुंहिंजा दोस्तो त दिल ते बि लट चढ़ंदा आहिनि दिल ते गुनाहनि जी मेर चढ़ंदी आहे कलप कटजी मेरो थी कतलो थी वेंदो आहे मुंहिंजा त वो ज़ाल बुहारी ॾींदी आहे कपड़नि खे साबुण हणंदी सर्फ हणी धोईंदी आहे पर दिल जो साबुण दिल जे धोइण जो औज़ार अथव कलमो ला इलाहा इल्लल्लाह। जेॾीमहिल तव्हां वेही ॾिसो न ज़िक्र करे पर माना जे ख़्याल सां जेॾीमहिल चओ ला ओॾीमहिल इहा नियत ख़्याल इहो हुजे ला इलाहा को मुंहिंजो महबूद नाहे ज़बान सां लफ़्ज़ चओ दिल में माना जो ख़्याल रखो ला इलाहा को मुंहिंजो महबूद नाहे इल्लल्लाह हिकु अल्लाह माना जो ख़्याल रखे कंदो न तव्हांजे दिल जी दुनिया मटिजी तव्हां वञी अॼु ई आज़माए ॾिसो पर अलाह करे तव्हांजी ॻाल्हि यादि बीहे मजलिस जे ॿाहिरों पुराणो यार बि इंतज़ार में बीठो आहे त हितां निकिरे त वरी इहे ॻाल्हियूं विसाराए सम्झो न पुराणो जाए जम जो यार इब्लीस शैतान इस्ताहवज़ अलैहिम शैतान फअंसाहुम ज़िक्रुल्लाह जॾहिं शैतान कंहिंते ग़ालिब थींदो आहे न सवार थी वेंदो आहे न उन खां अल्लाह जो ज़िक्र विसाराए छॾींदो आहे। जे रब जो ज़िक्र छॾियो इहो शैतान जे टोले जो शैतान जी जमात जो बणिजी वेंदो आहे जेको ज़िक्र कंदो आहे इहो रहमान जे टोले जो बणिजी वेंदो आहे। हाणे छा था चओ त तव्हां रहमान जे टोले जा थींदो या शैतान जे टोले जा जेके रहमान जे टोले जा थींदो हथ ॿुध मथे खणो अलाह कंदो सदाई ख़ुशि हूंदो। मुंहिंजा दोस्त हे टोला न बनायो दे कादरी आहे नक्शबंदी हे फलाणे पीर जो मुरीद हे फला असां सभु हिकु आहियूं असां सुन्नी सभु हिकु आहियूं जेके बि या रसूल अल्लाह चवण वारा टोलो आहे उहो जेको शैतान वारो टोलो आहे जेको बेअदबन वारो टोलो आहे गुस्ताखन वारो टोलो आहे नबी जे शान जो मुनकिर टोलो आहे इहो शैतानी टोलो आहे इन खां हट परे बाक़ी सुन्नी या रसूल अल्लाह चवण वारा सभई रहमान जो टोलो। हां तू कहिड़े टोले में वेंदो शैतानी टोले में या रहमानी टोले में सची था चओ सची था चओ पोइ इहो सबक यादि बीहंदो रोज़ानो 2 तस्बीहूं कलमे शरीफ़ हर मणीअ ते चवंदो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जेॾीमहिल तस्बीह पूरी थींदी चवंदो मुहम्मदुर रसूलुल्लाह। रोज़ानो 11 तस्बीहूं माना 1100 अल्लाह जो ज़िक्र इस्म ज़ात अल्लाह 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 अल्लाह
ॿुधायो अल्लाह। रब फरमाइंदो जीउ चवाए जीउ चवाए जीउ चवाए जीउ चवाए। तू हिकड़ो भेरो रब के सॾींदो ई रब 70 भेरा जीउ जी जो जवाब ॾींदो आ। पोइ अहिड़े कुर्बदार करीम के याद कजे या न कजे, सॾड़ो कजे या न कजे। तव्हांजी दिल छा थी चवे? हाँ ओ मुंहिंजा जा जेको अल्लाह जो इहो ज़िक्र इस्म ज़ात जो कंदो आ उन जो नालो अल्लाह जे दोस्तन में लिखजी वेंदो आ। इस माता के एड़ो नुस्खो तो बुधायूं वञा जो तव्हां जो नालो वलीयन खुदा जे प्यारनि जी लिस्ट में रहे। सुस्ती न कयो, ग़फ़लत न कयो, कोताही न कयो, बेहिम्मत न बणजो, चङे कम में ढराई न कयो। ईअं न जो सुभाणे खां वठी जुमे खां वठी न, जेको करणो आहे सो अॼु ई शुरू कर। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमाया हलकल मुसव्विफून, मुसव्विफ माण्हू हलाक थी विया, बर्बाद थी विया। मुसव्विफ क़ील मल मुसव्विफून या रसूल अल्लाह। असहाबन जो सही मुसव्विफ केर आहिनि जेके हलाक ऐं बर्बाद थी विया? हबीब फरमाया अल मुसव्विफ मन यक़ूलु सौफ अफ़अल सौफ अफ़अल सौफ अफ़अल। मुसव्विफ उन खे सरबो आहे जेके चङी ॻाल्हि चवा हीअं कर, हा हाणे कंदुसि, सुभाणे कंदुसि, परीहं कंदुसि। जेको ईअं थो चवे त हाणे कंदुसि, सुभाणे कंदुसि, इहो मुसव्विफ आहे, इहो हलाक थी वियो। इन जी सुभाणे ईंदी कोन मौत। समझो ॻाल्हि जी न पंहिंजी आहे। इहा ग़फ़लत न कयो, सुस्ती न कयो, चङे कम में चाक चौबंद हुजो, हिम्मत सां हुजो। रब जे ज़िक्र करण में, नेकी जे कम में जेतिरा तव्हां मुस्तइद हूंदो एतिरो अल्लाह तव्हांजा दर्जात बुलंद फरमाए। मुंहिंजो सोहणो हबीब मेराज ते वियो, जिते न को अॻु वियो न को पोइ वञी सघे। जेको मक़ाम तुंहिंजे मुंहिंजे लजपाल नबीअ खे रब ॾिनो, 1.25 लख नबी मस्जिद अक्सा में रहिजी विया। मदीने वारो मीर सभिनी खां मथे हलियो वियो। मुंहिंजा दोस्तो हड़ई नूरी मलाइक सिदरतुल मुंतहा ते रहिजी विया, पर मदीने वारो मीर अञा मथे हलियो वियो। तांजो हुजूर अर्श मुअल्ला ते आया। अर्श रब जो, अर्श अल्लाह जो जलवगाह तजल्ली गाह रब जी आ। साईं फरमाइनि था अर्श मुअल्ला ते पहुतुसि, हबीबन जा कदम अर्श ते जिस्म अञा मथे। साईं फरमाइनि था जॾहिं अर्श मुअल्ला ते पहुतुसि, रायतु रजुलन मुग़ीबन फी नूरिल अर्श। हिकिड़ो माण्हू ॾिठुम जेको अर्श मुअल्ला ते मूंखे नज़र आयो। अल्लाह जे अर्श तां नूर वसे पियो, उन नूर जे में अंदर वहिजे पियो। अल्लाह ही त अजीब खुशबख्त माण्हू आहे जेको अर्श मुअल्ला जे नूर सां वहिजी रहियो आहे। मूं पुछो जिब्रील ही नबी वा कि न से नबी नाहे? ओ जिब्रील ही रसूल आ कि न से रसूल नाहे? जिब्रील ही वली वा कि या रसूल अल्लाह ही शख्स जेको आ सो नबी नाहे, शहीद नाहे, मलाइक नाहे, फरिश्तो नाहे, तुंहिंजी उम्मत जो हिकिड़ो तुंहिंजो गुलाम। जिब्रील को हिनखे हेॾो वॾो मक़ाम कीअं मिलियो आहे, हेॾो दर्जो हिनखे कीअं मिलियो आहे? जिब्रील तो चए या रसूल अल्लाह
हिन माण्हू जे अंदर ब खूबियूं हुयूं ये ब ॻाल्हियूं रब खे वणियूं आहिनि जो रब हिन खे इन मक़ाम ते फाइज़ कयो आहे। जिब्रील हिन जूं कहिड़ियूं ब खूबियूं रब खे वणियूं आहिनि मां वञी पंहिंजे उम्मत खे ॿियनि खे बि ॿुधायां उहे बि इहे अमल कनि त मन मुंहिंजो हर उम्मती इन दर्जे ते पहुचे। जिब्रील अर्ज़ कयो या रसूल अल्लाह हिन में ब खूबियूं हुयूं हिकिड़ो क़ल्बुहु मुअल्लकुम बिल मसाजिद हिन माण्हू जी दिल मस्जिद सां जुड़ियल हुई मस्जिद सां मोहब्बत हुयसि कमकार लाइ वांदो थींदो टोड़ंदो मस्जिद रे मस्जिद में वेहंदो इबादत कंदो ज़िक्र कंदो नमाज पढ़ंदो वरी ॿी नमाज जे इंतज़ार में मस्जिद में वेठो हूंदो मस्जिद सां दिल लाथई रब अॼु इन मक़ाम ते पहुचायो। ॿियो हिन जी खूबी इहा हुई जो राति ॾींहुं सुबुह सां शाम हिन जी ज़बान अल्लाह जे ज़िक्र में आली हूंदी हुई उथंदो वेंदो राति जो ॾींहं जो सुबुह शाम चवंदो अल्लाह लिसानुहु रतबुन मिन ज़िक्रिल्लाह हिन जी ज़बान रब जे ज़िक्र में आली हुई सुबुह शाम सुकंदी न हुयसि आली हुई माना ज़बान रुकबी न हुयसि पियो ज़िक्र कंदो हिकिड़ो मस्जिद सां दिल ॿियो अल्लाह जे ज़िक्र ते पाबंदी इन ॿिनि शयुनि हिन मर्द खे इन मक़ाम ते पहुचाए छॾियो आहे। पोइ महर तव्हांखे बि इहो मक़ाम खपे या न खपे जी गबोल तव्हांखे बि खपे या न खपे करमाबाद अचण वारो मुंहिंजा भाइरो मुंहिंजूं भेनरूं मुंहिंजूं अमड़ियूं तव्हांखे बि इहो मक़ाम ऐं दर्जो घुर्जे या न घुर्जे जे घुर्जे त अल्लाह जो ज़िक्र घणो कयो रब जे नाले सां मोहब्बत रखो जेको ज़िक्र कंदो आहे उनखे रब विलायत जो ताज पहिराईंदो आहे। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। साईं फरमाइनि था मेराज वारी रात जन्नत घुमियुसि बेहिश्त ॾिठुम जन्नत जे अंदर हीअं घुमां पियो त फसमेतो खशखशत अमामी पंहिंजे अॻियों जुतीअ जे खड़कण जो आवाज़ ॿुधुम। पुराणी जुती हूंदी आहे न फाटल माण्हू पाए हीअं हलंदो आहे त उहा जुती आवाज़ कंदी आहे खड़खड़ कंदी आहे थींदी आहे या न जुतीअ जो आवाज़ ॿुधुम मूं पुछियो जिब्रील ही छा जो आवाज़ आहे या रसूल अल्लाह ही तुझे आशिक बिलाल जे हलण जो आवाज़ आहे। बिलाल हलंदो आहे मके जे गलीअ में उन जे जुतीअ जा खड़काट जन्नत में ॿुधण में ईंदा आहिनि। जंहिं बिलाल के काफर उमिया बिन खल्फ जो गुलाम हुयो उमिया मारू कढंदो हुयुसि टांटन ते सुम्हारींदो हुयुसि पेरनि में रस्सी ॿधी मके जे हिटुनि में कहलाईंदो हुयुसि बिलाल मोहम्मद जो दर छॾींदे या न मुस्तफा जी गुलामी छॾींदे या न बिलाल चवंदो अहद अहमद अहद अहमद अहद बिलाल चवंदो ओ उमिया मार जेको मारणो अथई ईज़ा वॾे जेके ॾियणा अथई सख़्तियूं कर जेके करणियूं अथई पर मां त दिल पंहिंजे दिल पर मोहम्मद खे ॾेई छॾी आहे। हज़ारनि गमनि में
दिनुम मुस्कुराए सजन ताई सिरड़ो छजो थमे सहाए सजन ताई सिरड़ो छजो थमे सहाए हजारन गमन में दिनुम मुस्कुराए सजन ताई सिरड़ो। सुभान अल्लाह। ही ओ बिलाला मोहम्मद जो गुलामा हलंदो मक्के में आ पर जुत्ती जा खड़का जन्नत में बुधबा। साईं फरमाइंदा हिकड़ी माड़ी ठम जन्नत जी जेका शीशे मां ठहियल हुई। छा जी शीश महल ॾिठो मूं चयो ही शीशे जी माड़ी कंहिंजे लाइ या रसूल अल्लाह ही उन तव्हांजे उम्मती जे लाइ रब शीश महल ठाहियो आहे जेको माण्हुनि खे मानी खाराईंदो आहे। खाइण त सद भई सिखियायो पर खाराइण सिखो। मुझो पीरन जो पीर दस्तगीर बगदाद वारो सुनो गौसे आजम तो फरमाए त मानू भली मानी खाई खुश थींदा आहिनि असां भलो ताम ॿियनि खे खाराए खुश थींदा आहियूं। दस्तगीर जा मुरीद खाइण सिखियो ई पर खाराइण बि सिखो। ये माड़ी जन्नत जी उन्हनि जे लाइ लिमन अतअमत तआम वताबल कलाम जिंजो ॻाल्हाइण जिंजो आवाज़ नरम आ मिठो आ पाकीज़ा आ जेको सुठो ॻाल्हाईंदो आ इहा माड़ी उन जे लाइ रब ठाही। पुट ॻाल्हायो त मिठो ॻाल्हायो पाक ॻाल्हायो सुठो ॻाल्हायो कंहिंजी दिलि न रहड़ियो कंहिंजा कन न खरड़ियो कंहिंजी दिलि न ॾुखायो कंहिंखे गार ॾियणो गिला करणो लानत करणु मलामत करणो बुरा लफ़्ज़ ॻाल्हाइणो खटिया लफ़्ज़ ॻाल्हाइणु इहे मुंहिंजा दोस्तो मोमिन जो शान न आहे। मोमिन जे ज़ुबान ते कुथा लफ़्ज़ न ईंदा आहिनि ग़लति ॻाल्हियूं न ईंदियूं। मोमिन ॻाल्हाईंदो आहे त मिठो ऐं नरम ॻाल्हाईंदो आहे। दुनिया में जेतिरा बि झेड़ा आहिनि उन जो बुनियाद ज़ुबान अथव। सम्झो था न आहे त इहा नंढड़ी पर जीअं ॾिसो तीली हूंदी आहे न हिकिड़े वण खे चीरे उन मां तीलियूं ठाहियो त हज़ार तीलियूं बणजी वेंदियूं पर हिकिड़ी तीली खणी हीअं जो ॿारियो त लखे वणनि खे साड़े आहे। ही ज़ुबान बि तीली वांगुरु आहे। के माण्हू इन खे पंहिंजो बारूद लॻायूं था वठनि जिथों था लंघनि त बाहि मचाईंदा था फितने जी बाहि भड़काईंदा था वञनि पिया। तव्हां फितने जी बाहि भड़काइण वारा न थियो तव्हां सुलह वारा अमुन वारा सुकून वारा ॿियनि खे ठाहिण वारा ॿियनि खे विढ़नि खे ठाहिण वारा बणिजी वञो। हिकिड़ा वेढ़ाइण वारा ॿिया जोड़ण ऐं ठाहिण वारा। फ़ैसिलो कयो तव्हां कहिड़े धुर में वेंदव। हा बुर बुर छेड़ा जंग मचे आहिनि न साईं फरमाइनि था ही जन्नती माड़ी उन्हनि जे लाइ जेके नरम मिठो सुठो ॻाल्हाईंदा आहिनि गंदो ऐं कुंदो न ॻाल्हाईंदा आहिनि। माड़ी जन्नत जी उन्हनि साईं फरमाइनि था हिकु जाइ ते आयुसि त जिब्रील अमीन मूंखे ॿ प्याला ॾिना। हिकिड़े प्याले में खीर हुयो ॿिए प्याले में शराब हुयो। ॿिन्ही प्यालनि खे ॾिठो ऐं मूं खीर खे क़बूल कयो। ॻाल्हायो छा खे क़बूल कयो? खीर खे क़बूल कयो। जिब्रील चयो या रसूल अल्लाह तव्हां फितरत खे क़बूल कयो आहे। खीर रब जी नेमत आहे। खीर अल्लाह जो एहसान आहे।
खीर जिस्म जी तवानाई वधाए तो खीर रब जी रहमता शराब ते अल्लाह जी लानता शराब पीण वारे ते लानता शराब ठाहिण वारे ते लानता शराब प्यारण वारे ते लानता शराब निपूड़न वारे ते लानता शराब जो सौदागर बणजे उन्हें ते अल्लाह जी लानता ये सब गुनाह में बराबर शरीक आहिन साईं फरमाइनि था जेको शराब थो पिए उन जो ईमान ईअं निकिरी वेंदो आहे जीअं माण्हू बदन तां कमीज़ लाहे पुट हेॾे ध्यानु कयो कमीज़ माण्हू लाहींदो आहे त बदन उगाड़ो थी पवंदो आहे कमीज़ जुदा थी वेंदी आहे साईं फरमाइनि था जेको शराब थो पिए न उन जो ईअं ईमान निकिरी थो वञे इहो बेईमान बणिजी थो वञे इन नशे जी हालत में अगर मरी वियो त बेईमान थी मरी हिकिड़ो फुड़ो शराब जो हिकिड़ो फुड़ो सम्झो था फुड़ो कतरो टेपो हिकिड़ो टेपो शराब जो वात में विझे 70,000 मलाइक उन ते लानत था विझनि लानत ऐं फिटकार था विझनि 40 ॾींहंनि ताईं उन जी दुआ क़बूल न पवंदी आहे जेको शराब पीअंदो आहे मुंहिंजी गुज़ारिश आहे उन्हनि खे जेके शराब ठाहिनि था खपाइनि था ख़ुदा जे वास्ते मुस्लमाननि खे लानत में मुब्तला न कयो इहो कारोबार बंदि कयो ये मट भञो शराब जा इहा हराम जी कमाई आहे लानत वारी कमाई आहे मुंहिंजा दा पाण बि गुनहगार थियो था ॿियनि खे बि गुनहगार बणायो था इहा कमाई तव्हांजे लाइ हिकिड़ो रुपयो बि तव्हांजे मथां हराम आहे तव्हांजे बचनि जे लाइ हराम जेके शराब पीअण वारा आहिनि उहे तौबह ताइब थियनि जे छॾे नथा सघो फोटा खणी अचो इलाची ही फ़कीर तव्हांखे पढ़ी ॾींदो इंशाअल्लाह ताला वरी तव्हांखे बूइ बि न बुरी आदत आहे गंदो फेल आहे मुंहिंजा दोस्तो शराब खां बचो गुनाहनि खां बचो साईं फरमाइनि था मेराज वारी रात शराब खे ठुकराए छॾियो खीर खे क़बूल कयो मुस्तफा करीम जी पसंद उम्मती खे भी पसंद ईंदी हां खीर पियो तो फायदो थियो लस्सी पियो भला हरू भरू न सामणो खणी चाहे आए तो चाहे तो कोसो पानी फायदो उन्हें में भी कोने पर मानन के या हेर पइजी वई आ पो वो हलाल का है ना आदत उन्हें जी न बनायो बाकी जे करे हरू भरू शराब जो शौक दो तो चाहे पियो या बोतल पियो या सही मुंजा पंजो रूह अफ़ज़ा जो शरबत पियो खीर पियो लस्सी पियो शराब के हथ न लायो जे मदीने वारे साईं जा आशिक आयो जे मुझे नबी जा गुलाम आयो त जो अहद कयो तो शराब के हथ न लायो मथे मथे हथ करो हां अल्लाह साईं असा सबनी के तौफीक दींदो जो पंजे नबी जा सच्चा गुलाम मदीने वारे साईं जा फरमा बरदार थी रहंदा हां वरी मथों रात अचे वती फिरिय के परचाइण वारी साईं फरमाइन था रजब शहरुल्लाह शाबान शहरी रमजान शहरु उम्मती रजब अल्लाह जो महीनो आहे शाबान मोहम्मद जो महीनो आहे ऐं रमजान मुंहिंजी उम्मत जो महीनो आहे समझो था साईं फरमाइन था जेको रजब जे महीने जा 7 रोजा रखे अल्लाह ताला उन जे लाइ जहन्नम जा 7 दरवाजा बंद करे जेको रजब जे महीने जा 8 रोजा रखे रब उन जे लाइ जन्नत जा 8 दरवाजा खोले हबीबन करीमन फरमायो त रजब का पो महीनो अचे तो शाबान इन शाबान में हिकड़ी रात इंदी आ जेका पूरे साल जे तकदीरुन जी लिख पढ़ उन 15 शाबान जे रात में थींदी कंहिंखे पुट ॼमंदो कंहिंखे धीउ ॼमंदी
कंहिंजो एक्सीडेंट थींदो, को बीमार थींदो, को चङो भलो थींदो, कंहिंजी शादी थींदी, कंहिंखे पुट ॼमंदो, कंहिंखे ख़ुशी मिलंदी, कंहिंखे गमी मिलंदी, कंहिंखे हेल साल हज नसीब थींदो, कंहिंखे हेल साल मदीने वारे जो दीदार नसीब। इहो फ़ैसिलो लिखबो आहे 15 शबान जी रात में। साईं फरमाइनि था इहा रात सुम्हो न जागो, अल्लाह जी इबादत कयो त तव्हांजी तकदीर सुठी लिखिजे। पोइ रात घर में बि गुज़री वेंदी, पर जे इहा रात अल्लाह वारनि सां गॾु गुज़रे, इबादत में गुज़रे, रब जी बंदगी में गुज़रे त केॾी न भलाई आहे। पोइ तव्हांखे दावत अर्ज़ रखां थो, 15 शबान जी रात दरगाह दिलबर आबाद मोरे। कहिड़ो मोरो परे आहे? हिकिड़ी विख सखर आहे, परियूं ॿी विख मोरो। इश्क हुजे, मोहबत हुजे त हे मोरो बीठो। हितों फ़कीर गाॾियूं बि कंदा आहिनि। तव्हां सभिनी खे मुंहिंजी दिलि सां दावत आहे, हिकिड़ी रात त फ़कीरनि सां गॾु गुज़ारियो, हिकिड़ी रात फ़कीरनि जे हवाले कयो, इंशाअल्लाह ज़िंदगी भर तव्हां खां न विसरंदी। समझो था, सलातो तस्बीह जमात सां थींदी, ऐं इन रात में जेके नवाफिल अदा कया कबा आहिनि उहे अदा कया वेंदा। उन खां पोइ इन रात जे अंदरि इज्तिमाई दुआ थींदी। सभु मर्द औरतूं, अल्लाह जा सालिह बाना, आलिम, ज़ाहिद, सूफ़ी, नेकोकार, दुर्वेश, हज़ारे बाना गॾु थींदा। उन्हनि सां गॾिजी दुआ घुरंदासीं। अल्लाह कंदो असांजूं बि मदियूं मेटिजी वेंदियूं, तक़दीर सुठी लिखिजी वेंदी। इहा तव्हां सभिनी खे दिलि सां दावत ॾेयूं थो वञा। ऐं अल्हम्दुलिल्लाह मूंखे जो ॾाढी ख़ुशी थी आहे जो हिन मदरसे मां 3 क़ुरान जा हाफ़िज़ निकिता। तव्हांखे बि का ख़ुशी थी या न थी? वेरान जाइ ते फ़कीराणो झूपड़ो वॾे वेठा आहियूं, ते क़ुरान जी तालीम पई थिए। तव्हांखे ख़ुशी कोन थी थिए? पाड़े वारनि खे हाणे मदरसो अॻियों ठहे थो। इंशाअल्लाह शव्वाल जे महीने में ते आलिम बि रखबो, हाफ़िज़ बि हूंदो, मुकम्मिल बाक़ाइदे सां दीन जी तदरीस थींदी। तव्हां बि पंहिंजे बच्चनि खे छॾींदव? हिकिड़ो बचड़ो मुंहिंजे हवाले कयो, हिकिड़ो पुटड़ो मूंखे ॾियो त मां उहो बच्चो तव्हांखे क़ुरान जो हाफ़िज़, दीन जो आलिम करे वरी तव्हांजे हथ में मोटाए। स्कूल भी पढ़ायो था ना पुटन के, फीयूं भी भरियो था, ड्रेस भी वठी था ॾियो, कोर्स भी वठी था ॾियो, किताब वठी था ॾियो, उन्हनि जा अंगल भी खणो था। तव्हांखे ख़र्च को भी कोन करणो पवंदो, मानी भी मदरसो खाराईंदुसि। नंगर पानी हंध बिस्तरो मदरसे में मिलंदो, मुफ्त में आलिम थी, हाफ़िज़ थी तव्हांजो बच्चो तव्हांखे मिले त सौदो सस्तो आहे या